नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन या गुड़े सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त बिलावल भुट्टो वज़ीर आज़म बणिजे। मां पंहिंजी ज़िंदगी में बिलावल खे वज़ीर आज़म ॾिसणु चाहियां थो। पंहिंजे हिकु बयान में हुन चयो त बिलावल खे वज़ीर आज़म बणण लाइ राज़ी करे रहियो आहियां, पर हू राज़ी नाहे। हिन चयो त इमरान ख़ान खे मुल्क बचाइण लाइ हटायो वञे। पीपल्स पार्टी मौजूदा हुकूमत जे इत्तेहादी आहे। हुन चयो त जेकॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत आहे त हू आवाम खे रोज़गार फ़राहम कंदा। आसिफ ज़रदारी चयो त हिन ॿोॾि दौरान मुतासिर जी मदद कई ऐं ईंदड़ नस्ल लाइ महिनत करियो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।